कल्ब हलिया तां क्या होया ज़िक्र ज़िबानी हू कल्बी रूही खफ़ी सिरी सभी राह हैरानी हू शहरग तूं नज़दीक जलेंदा यार न मिलियस जानी हू नाम फ़कीर तिन्हां दा बाहू जहिड़े वसदे ला मकानी हू। तर्जुमो, ऐ दरवेश, जेकॾहिं तुंहिंजी दिलि क़ल्ब ज़िक्र इलाही सां हलणु लॻी या तो ज़िबानी ज़िक्र कयो त छा थी पियो? इहो को वॾो कमाल न आहे। क़ल्बी रूही ख़फ़ी सिरी इहे सभई ज़िक्र राह हक़ीक़त जूं मंज़िलूं आहिनि ऐं हैरानी जो सबबु आहिनि। ज़ात हक़ीक़ी जो विसाल शहरग खां बि ज़्यादा वेझो आहे ऐं उन जे नज़दीक मौजूदु आहे। ऐं तालिब, तूं सभई ज़िक्र ऐं विर्द वज़ीफ़ा पूरा कया पर तुंहिंजी दिलि ऐं जान में रहण वारो महबूब तोखे न मिलियो। ऐ बाहू, फ़क़ीर त उन्हनि कामिल आरिफ़नि जो नालो आहे जेके ज़ात हक़ीक़ी सां वासिल थी ला मकानी में रहनि था।